ॾाढे जो कंहिंखां सिखिया हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे जनाज़ो बि न पढ़ो जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो क़बर ते बांग बि न ॾियो छो न ॾियूं हिन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत पादर खाए महबूब जी हदीस आहे तव्हांखे ॿुधायां चओ त ॿुधायांव आका फरमाइनि था त जॾहिं इंसान क़बर में वेंदो आहे उनखे माइट पूरे मोटंदा आहिनि अताहु मलकान असवदान व अज़रकान क़बर में ॿ मलाइका ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि मैयत खे क़बर में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे हुज़ूर करीम फरमाइनि था शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते क़बर में बि अंदर लंघे ईंदो आहे तुंहिंजे आॾो अची बीहंदो आहे मलाइक चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आहे शैतान चवंदो आहे माॾे इशारो कर त मां तुंहिंजो रब आहियां पोइ माण्हू भुलिजी बि चई सघे थो त इहो रब आहे जेको क़बर में आयो आहे नबी से फरमाइनि था जिथे बांग ईंदी आहे उतां शैतान भॼी वेंदो आहे अव्हां जो मैयत क़बर में आहे क़बर ते बांग ॾियो शैतान भॼी वेंदो मलाइक पुछंदा रब कहिड़ो आहे क़बर वारो जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आहे मुस्लमान निमाज़ पढ़े चाहे न पढ़े ग़रीब आहे पर आदत थी वेंदी आहे बांग ख़तम थींदी आहे चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जमल क़बर ते बांग चइबी आहे मैयत ॿुधे थो पियो ॿुधे थो त क़बर में कलमो भरे थो पियो हिकु त कलमो यादि आयुसि ॿियो शैतान भॼी वियो मलाइक चवंदा रब कहिड़ो थी चवंदो उहो रब आहे जंहिंजो नालो ला इलाहा इल्लल्लाह तुंहिंजो नबी कहिड़ो आहे चवंदो मां हाणे कलमो भरियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सच ॿुधाए त बांग मां फ़ाइदो थियुसि या नुक़सान असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे सुन्नी आहे मुस्लमान आहे गुनहगार आहे गरड़ो आहे कहिड़ो बि आहे हाणे बख़्शिजी वञे यार पिछाड़ी चङाई कयोसि हे निभागा वाह बि चवनि था त भली कुटिजे भली पादर खाए क़बर ते बांग ॾियो दुआ न घुरो बिदअत अड़े शर्म कोन्हे बेहयाव तूं न पढ़ी क़ुर न हदीस न किताब ईअं तूं लईअ मां लठ बनी जाहिलनि वांगुरु जाहिल मौलवी हिननि जो को बि मौलवी इल्म वारो कोन अथव जंहिं ते पढ़ंदा आहिनि असांजो फलाणो अलामो फलाणो मौलानो ख़ुदा पाक जो कसम आहे का हाल कोन्हे को कई दफ़ा असांजे आॾो भॼी विया आहिनि किताबनि जूं भरियूं छॾिया पटका छॾिया जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया अथनि أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم غير الحق ولا تتبعوا أهواء قوم قد ضلوا من قبل وَأَضَلُّوا كَثِيرًا وَضَلُّوا عَنْ سَوَاءِ السَّبِيلِ صدق اللہ مولانا العظیم تیرے محبوب کی یا رب شباہت لے کر آیا ہوں تیرے محبوب کی یا رب شباہت لے کر آیا ہوں حقیقت اس کو تو کر لے حقیقت اس کو تو کر لے میں صورت لے کر آیا ہوں صلاۃ شریف اللہم صلی علی محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید عزیز ساتھیو مسلمان بھائیو اللہ تبارک تعالی جل جلالہ جے قرآن پاک ماں حکایت مو پڑھس یہودن جو عادت ہوندو ہو جو پانجے دین ऐं पंहिंजे शरीयत में नयूं ॻाल्हियूं बणाए करे पहुचंदा त ही अल्लाह जो ई हुकुम आहे अल्लाह तबारक ताला जल जलालहू इहा आयत नाज़िल कयो जंहिंमें अल्लाह साईं खे हर शइ जो इल्म हुयो जंहिंखे कुझु वक़्त पहिरियां
मुंहिंजे साम्हूं जेको ही सुवाल आयो आहे त हिकिड़े मौलवी साहब हदीस हिकिड़ो पेश कयो आहे जंहिं हदीस जो पेश कयईं हदीस इहा पेश कयईं अताहु मलकान असवदान अज़रकान इहा हदीस उन मौलवी साहब पेश कयो त अल्लाह तबारक तआला जल जलालहू जॾहिं मैयत खे दफनायो वेंदो आहे क़ब्र में त पोइ शैतान ईंदो आहे अस्तगफिरुल्लाह माज़अल्लाह पहिरें त इहा वॾी गुस्ताखी कई महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस जो हदीस में इन्ही में इहे अखर आहिनि ई कोन तिरमिज़ी शरीफ़ में इहा हदीस आहे सुफ़ा 333 में ऐं बुखारी शरीफ़ में भी आहे इहा हदीस 255 में 58 में त अल्लाह पाक जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी हदीस पेश कई इन में इहो कोन्हे को हिकु इहा ॻाल्हि ऐं ॿी इहा ॻाल्हि हिन वरी चयो आहे त असां आज़ान चवंदा आहियूं पोइ शैतान भॼी वेंदो आहे ऐं आज़ान वारो मसइलो बि इन हदीसनि में कोन्हे को न तिरमिज़ी शरीफ़ में आहे ऐं न बुखारी शरीफ़ में आहे ॿिन्हिनि हदीसनि में हीअ हरू भरू अफ़वाह करे बकवास करे हक़ वारे उलमा खां माण्हुनि खे मुतनफ़िर थो बणाए ऐं वरी झाड़ अहिड़ो हयईं त उन्हनि जा मौलवी मां वटि आया उन्हनि जा पटका मूं वटि महफ़ूज़ आहिनि ऐं उन्हनि जा किताबूं मां वटि महफ़ूज़ आहिनि अमानत तौर पिया आहिनि यादि रखिजो मुस्लमानो इन्हनि जे पोइनि खे मां चैलेंज थो कयां इहा हदीस तिरमिज़ी शरीफ़ में ईअं कोन्हे को जो शैतान ईंदो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईअं कोन्हे को ऐं बुखारी शरीफ़ में बि ईअं कोन्हे को हरू भरू जीअं न हिकिड़े क़िस्म जो माण्हू हक़ वारे उलमा खां माण्हुनि खे मुतनफ़िर बणाए यादि रखिजो मुस्लमानो अल्लाह पाक ज़िक्र फरमाए ए अहले किताब वारो त न मिलायो पंहिंजे दीन में अॻिते रब पाक फरमायो इहे जेके दीन में मिलाइण वारियूं शयूं आहिनि जेके दीन में नयूं नयूं ॻाल्हियूं मिलाईंदा आहिनि इहे ख़ुदि गुमराह आहिनि इन्हनि जा ताबेदार बि गुमराह आहिनि इहे ख़ुदि इन्हनि जा मुला गुमराह हुया ऐं क़ौम खे बि हर भरू गुमराह कयूं इन हदीस में बिल्कुलु कोन्हे को न तिरमिज़ी शरीफ़ में आहे ऐं न बुखारी ऐं हीअ हदीस उहा आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उन्हनि वटि मलाइक ईंदा आहिनि असवदान ऐं कारे चेहरे सां ऐं अज़रकान ऐं नीलनि अखियुनि सां इन हदीस में मलाइकनि जो नालो ईंदो आहे हालांकि शैतान जो नालो कोन्हे को ऐं इन हदीस में आज़ान कोन्हे को हे हर भरू हथ घड़ मन घड़ जीअं हिकु मन घड़ हूंदो आहे यादि रखिजो मुस्लमानो मलाइक ईंदा आहिनि मलाइकनि जे बजा में हिन भिन सां ख़ुदा जे बंदे शैतान जो माना कयो आहे यादि रखिजो मलाइक ईंदा आहिनि मलाइक उन खां पुछा कंदा आहिनि तुंहिंजो दीन छा आहे तुंहिंजो रब केरु आहे त तुंहिंजो दीन छा आहे ऐं हाज़िर रजुलुल्लाहि सफ़ीकुम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जे लाइ पुछा कंदुसि त इन्ही माण्हुनि जे लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे त अदा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस में इहे अखर न आहिनि न काथे ही साबित करे सघंदा बि सही न तिरमिज़ी शरीफ़ में ऐं न बुखारी शरीफ़ में अगरि जेकॾहिं इन्हनि जे पोइनि मां अहिड़ी का संदन में छा आहे सीने में छा आहे इन्हनि हदीसनि में इहे अखर पेश कनि मां मुरीद थिया